बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे अयाज़ गुल। अयाज़ गुल जेको आहे अयाज़ अली दिल आहे। मार्च 1959 जेको आहे उनजी पैदाश जो साल आहे। उनजी उमिरि जेका आहे 65 साल आहे ऐं उन जेको आहे सखर जो आहे ज़िलो सखर अथसि ऐं सिंध ज़िलो सखर सिंध अथसि। कलमी नालो अयाज़ गुल अथसि। धंधो प्रोफेसर ऐं शाइर अथसि। ॿोली सिंधी। शहरियत जेकॾहिं ॾिसूंसि त पाकिस्तानी अथसि। तालीम अथसि MA सिंधी अदब MA बैनुल अक़वामी तालुकात LLP। मादर इल्मी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर। तालीम मां अथसि इन मां हासिलु कई अथसि। सिन्फ़ जे हवाले खां जेकॾहिं ॾिसूंसि त ग़ज़ल ऐं वाई नज़म गीत मौज़ू जेका अथसि शाइरी। मुख्य कमु जेको अथसि पीला गुल पलांद में हिकु मुख्य शाइरी में इहो अथसि। ॿियो अथसि ॾींहं ॾिठ जा सपना तोबन कहिड़ी छांवरा। ॿियो अवॉर्ड जेको मिलियो अथसि गोल्ड मेडल शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे तरफ़ां। इंस्टीट्यूट ऑफ सिंध अलाजी अवॉर्ड सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारो अवॉर्ड। इहे जेके हिनखे अवॉर्ड मिलियल आहिनि। उनजी ज़िंदगी जो अहवाल ॾिसूं था। ज़िंदगी जे अहवाल में पंहिंजे हम असर शाइरनि में नुमाइंदा शाइर जंहिंजो पूरो नालो अयाज़ अली वल्द रजब अली दिल आहे। अयाज़ अली वल्द रजब अली दिल आहे। हुन सखर शहर में 6 मार्च 1959 ईस्वी ते जनम वरितो। खेसि नंढपण खां ई इल्म अदब सां लॻाव रहियो। अदबी दुनिया में अयाज़ गुल जे नाले सां मशहूरु आहे। हिन 1980 ईस्वी में MA सिंधी अदब में गोल्ड मेडल हासिलु कयो। 1981 ईस्वी में MA में 1981 ईस्वी में MA करे बाद में LLB जी डिग्री पुण वरिती। हिन वक़्तु शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में असिस्टेंट प्रोफेसर आहे। अयाज़ गुल नौजवाननि में मक़बूल शाइर आहे। हुन 1971 खां शागिर्दी वारे दौर में शाइरी जो आगाज़ कयो। संदसि पहिरियों शेर 1973 ईस्वी में कराचीअ मां निकिरंदड़ अधु रिसाले में शाया थियो। हेल कई एस ताईं ॿियनि किताबनि खां अलावा संदसि 6 शेरी मजमूआ छपिजी चुका आहिनि। ॿाराणे अदब में पुण अयाज़ गुल जो नालो नुमाया रहियो आहे। हू सुठो फोटोग्राफर पुण आहे। मौसीक़ीअ सां घणी दिलचस्पी अथसि। संदसि घर में ऑडियो वीडियो कैसेटनि ऐं तस्वीरनि जी लाइब्रेरी आहे। अयाज़ गुल 1996 ईस्वी खां 1998 ईस्वी ताईं सिंधी अदबी संगत जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल चूंडियो वियो। उन खां अलावा खेसि मुख़्तलिफ़ इंतिज़ामी ऐं एज़ाज़ी ज़िम्मेवारियूं पुण मिलियूं आहिनि। इल्मी ख़िदमतनि में अचे थो मेंबर सेनेट शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर 2003 खां अॼु ताईं जेको आहे उते आहे। मेंबर यूनिवर्सिटी खैरपुर जेको 2006 खां 2009 ताईं। मेंबर बोर्ड ऑफ गवर्नर्स तालीमी बोर्ड इहे इल्मी ख़िदमतनि में उनजो अचे थो जेको 2006 खां अॼु ताईं। मेंबर बोर्ड ऑफ गवर्नर्स सिंधी अदबी बोर्ड जामशोरो जेको 2007 ऐं 8 सेक्रेटरी ऐं मेंबर बोर्ड ऑफ स्टडीज़ सिंधी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी 1991 खां अॼु ताईं। मेंबर सलाहकार बोर्ड शेख अयाज़ चेयर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी। इंचार्ज तनवीर अब्बासी चेयर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर 2003 खां अॼु ताईं। मेंबर बेदल यादगार कमेटी रोहड़ी सखर जनरल सेक्रेटरी। अदबी ख़िदमतनि में जो अचे थो अयाज़ गुल कुझु अरसो डॉक्टर तनवीर अब्बासी सां गॾु सचल चेयर में बि कमु कयो। सिंधी शोबे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे मखज़न भिटाई जो एडिटर ऐं मुआविन बि रहियो आहे। सिंधी अदबी संगत जे रिसाले संगत जो बुनियाद वधाइनि। हुन जा ग़ज़ल वायूं ऐं गीत आबदा परवीन सादिक फ़कीर सरमद सिंधी ऐं बरकत भट्ट समीना कंवल शाज़िया ख़ुश्क ऐं रहमत मेराली सुमैत सिंध जे मशहूरु फ़नकारनि ॻाए दाद माणियो। अयाज़ गुल पंहिंजी शरीक हयात मस्तूर बुखारी ऐं पुट पिरी आया सां गॾु सखर में रहाइश पज़ीर आहे ऐं आर्कायोलॉजी शोबे सां लाॻापियल आहे। किताब जेके छपियल अथसि अयाज़ गुल जा उनखे ॾिसूं था। सोचूं सरहा गुल ताज जो संगारी शाइरी जो किताब अथसि जेको 1978 ईस्वी में छपियो। गुल ऐं तारा ॿारनि लाइ शाइरी आहे जेको 1979 ईस्वी में आहे। पीला गुल पलांद में ग़ज़ल आहे जेको 1980 ईस्वी में ऐं ॾींहं ॾिठे जा सपना इहे शाइरी ते आहे। 5 नंबर तोबन कहिड़ा छांवरा तोबिन कहिड़ा छांवरा शाइरी आहे 1992 ईस्वी में। दुख जी न पुॼाणी इहा शाइरी आहे 1997 ईस्वी में। मेले जी तन्हाई इहा बि शाइरी आहे 1999 ईस्वी में।
सखर जूं यादगिरियूं इहा सहेड़ियल आहे 2001 ईस्वी में ॿिया अचेसि थो पवां शल क़बूल तनवीर अब्बासियत मुकालनि जी तरतीब 2006 ईस्वी में रोशन आसांजी एडिटिंग ऐं तरतीब जेका 2008 ईस्वी में मिस्टिंद एंड सचल सरमस्त मरतब 2011 ईस्वी में पंहिंजो ई स्कूल ॿारनि लाइ 2018 ईस्वी में ख़लकणहार ॿारनि लाइ 2018 ईस्वी में रांद रूंद ॿारनि लाइ 2018 ईस्वी में ज़ंग लॻल ज़िंदगी उन खां पोइ आहे रंगनि वारी दुनिया इहो हुयो हुनजो लास्ट बुक इहो जेको हुयो असां अयाज़ गुल जो तारुफ़ पढ़ियोसीं उन जूं जेके आहिनि इल्मी ख़िदमतूं ॾिठियूंसीं उन जा जेके एवार्ड आहिनि उन खां पोइ जेके उनजे छपियल